नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अमी ऐलान न्यूज़ ते प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो हाल अहवाल। आऊं आहियां अवांजो मेज़बान मोहम्मद रफ़ी लगारी। हाल अहवाल प्रोग्राम में असीं अख़बारुनि जे सुर्खियुनि जो जाइज़ो वठंदा आहियूं, ख़बरुनि जो जाइज़ो वठंदा आहियूं। तव्हांखे ख़बरूं जेके अख़बारुनि में सुर्खियूं लॻल हूंदियूं आहिनि या जेके अख़बारुनि में मुख़्तलिफ़ ख़बरूं आहिनि उन्हनि बाबति तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। अॼु जेके अख़बारूं आहिनि उनमें जेके ख़बरूं आहिनि उनमें घणो तणो जेको ख़बरूं जो जेको आहे मामलो उहो बदअमनी ते काफ़ी ख़बरूं जेके आहिनि उहे आहिनि। अख़बारुनि बदअमनी ख़बरुनि में काफ़ी हाईलाइट कयो आहे ऐं ख़बरूं तमामु घणियूं आहिनि। पहिरीं असीं उन्हनि सुर्खियुनि ऐं उन्हनि ख़बरुनि बाबति तव्हांखे आगाह कंदासीं त किथे किथे जूं ख़बरूं ऐं सुर्खियूं जेके आहिनि उहे अख़बारुनि में लॻियूं आहिनि उनजे बारे में तव्हांखे ॿुधायूं था। त सभ खां पहिरीं इहा आहे त मेहर में बदअमनी चोट चढ़ी वई आहे ऐं उन बदअमनी जे ख़िलाफ़ु अवामी तहरीक तरफ़ां 19 ॾींहंनि खां वठी हिकिड़ो एहतजाज जारी आहे। ॿियो आहे बठोरे में बदअमनी वधी वई आहे, उते PTI एहतजाज कयो आहे। उन खां सवाइ ओबावड़े में बदअमनी तमामु घणी वधी वई आहे। उते ओबावड़े में हिकु ई राति में 3 चोरियूं थियूं आहिनि। झोल में चोरी जी कोशिश दौरान चौकीदारनि ते तशदुद कयो वियो आहे। उन खां सवाइ नसीराबाद में हिकु ई राति में 6 दुकाननि मां चोरी कई वई आहे। उन चोरी ऐं उन वारदातुनि जे ख़िलाफ़ु ऐं बदअमनी जे ख़िलाफ़ु शहरनि एहतजाज कयो आहे। कोट जी लॻ चोर महकाए विया आहिनि ऐं उन खां सवाइ फुलजी में हिकिड़े हफ़्ते दौरान 3 चोरियूं थियूं आहिनि। शहरनि पुलिस ख़िलाफ़ु वॾो एहतजाज कयो आहे ऐं ड्रखण लॻ दुकान तां फुर थी आहे ऐं उन खां सवाइ हिकिड़ी मेह बि चोरी थी आहे। पुलिस जे ख़िलाफ़ु शहरनि ऐं बदअमनी जे ख़िलाफ़ु शहरनि जेको आहे सो थाणे जे अॻियां धरणो बहियो आहे ऐं एहतजाज कयो आहे। इन खां सवाइ तमामु घणियूं ख़बरूं आहिनि जेके अञा अख़बारुनि में शायदि रिपोर्ट नथियूं हुजनि। हीअ हिकिड़ी सॼी सूरत हाल आहे सिंध जे ॻोठनि ऐं शहरनि में अंदरि जेका बदअमनी जी हिकिड़ी लहर जेका फैली आहे उहा सॼी हिन अख़बारुनि में जेके ख़बरूं लॻियूं आहिनि उहे तव्हांजे साम्हूं आहिनि त सूरत हाल छा आहे। हिन सूरत हाल में बदअमनी जे हवाले सां जेका तव्हां अख़बारुनि जूं सुर्खियूं ॿुधियूं स्क्रीन ते बि तव्हां ॾिठियूं हूंदियूं त हीअ जेका सूरत हाल आहे या जेके हीअ ख़बरूं आहिनि उहे तमामु थोरियूं आहिनि जेके असां तव्हांजे अॻियां पेश कयूं आहिनि। उन खां सवाइ तमामु घणियूं अहिड़ियूं वारदातूं थियनि थियूं जिन जूं ख़बरूं रिपोर्ट कोन थियूं थियनि अख़बारुनि में या कंहिं बि मीडिया में कोन थियूं थियनि। त हीअ सूरत हाल इंतिहाई गंभीर सूरत हाल आहे। थोरो वक़्तु अॻु में हिकिड़ो अमन हुयो ऐं अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं काफ़ी बंदि हुयूं, किथे किथे का कार्रवाई थींदी हुई, पर हाणे वरी उहो साॻियो ई जेका हिकिड़ी पुराणी रवायत हुई, पुराणी जेका सूरत हाल हुई उहा साॻी मोटी आई आहे। रोज़ानो कंहिं न कंहिं ॻोठ मां कंहिं न कंहिं चोरी मां, रुॻो हिकिड़े मां न पर केतिरनि ॻोठनि केतिरनि पंहिंजे शहरनि मां चोरियूं थियनि थियूं, फुरूं थियनि थियूं ऐं चोर जेके आहिनि उहे वॾे टोलनि में घरनि में काए था पवनि ऐं अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं थियनि थियूं। मेहर जी जेका सूरत हाल आहे मेहर जे बारे में तव्हांखे जीअं असां ॿुधायो त अवामी तहरीक तक़रीबन 19 ॾींहंनि खां वठी हिकिड़ो एहतजाज करे पई बदअमनी जे ख़िलाफ़ु। उते सूरत हाल इंतिहाई गंभीर आहे। त उते वॾियूं गाॾियूं आहिनि, चोर जेके आहिनि उन्हनि वॾियुनि गाॾियुनि में अचनि था ऐं उहे टोलनि जी सूरत में अचनि था। 2 गाॾियूं 3 गाॾियूं 10-15 ॼणा गॾिजी अचनि था। पोइ कंहिं घर में जेको आहे काए था पवनि। उन खां पोइ घर वारनि खे यकमाल बनाए सभिनी भातियुनि खे जेको आहे कंहिं कमरे बंदि करे उते जेतिरो बि सामान आहे, जेतिरो बि पैसो आहे, जेको कुझु आहे उतां उहो खणी वञनि था। अहिड़ियूं कार्रवायूं ॿीहर में तमामु घणियूं थियूं आहिनि ऐं उन खां इहे कार्रवायूं थींदियूं रहनि था पर कंहिं बि क़िस्म जी हिन बदअमनी खे उते पुॼो न आयो आहे। उन खां पोइ जेके कार्रवायूं थियूं आहिनि उन कार्रवायुनि जे सिलसिले में उहे जेके बदअमनी जूं कार्रवायूं थियूं आहिनि उन सिलसिले में को उतां जी जेका लोकल इंतिज़ामिया आहे मेहर जी या ज़िले जी जेका इंतिज़ामिया उन जो को वॾो को किरदारु हुजे या उन्हनि का रिज़ल्ट ॾेखारी हुजे ऐं उहो जेको आहे सो उहे का जेके बदअमनी जे सिलसिले में जेको मामला थिया आहिनि, चोरियूं थियूं, फुरूं थियूं आहिनि, उनजो को सामान वापसि थियो हुजे या को ॾोहारी गिरफ़्तार थियो हुजे, अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि हींअर ताईं मंज़र आम ते न आहे। बाक़ी पुलिस आहे, इंतिज़ामिया आहे, ज़ाहिर आहे उहो पाण खे कवर ॾियण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं हिकिड़ी मीडिया ते के कार्रवायूं आणे बि थी ऐं मीडिया ते उहे प्रेस कॉन्फ्रेंस बि थियनि थियूं त असां ॾोहारी पकड़िया आहिनि या असां जेको चोरी थियल जेको सामान आहे ऐं शहरनि जो उहो असां पकड़ियो आहे ऐं उन्हनि खे वापसि कयो आहे। पर अहिड़े क़िस्म जो हक़ीक़ी बुनियादुनि ते उहे चोर जेके आहिनि या जेके फोरू आहिनि उहे कहिड़ा आहिनि, उते उन्हनि ते FIR थी आहे न थी आहे, उन्हनि खे अदालत में पेश कयो वियो आहे न कयो आहे, त असुल में ग्राउंड ते कंहिं बि क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे। बाक़ी इहे मीडिया ते या ॻाल्हियुनि में या ख़बरुनि में इहे शयूं अचनि थियूं
त करे हीअ सूरत हाल जेका मेड़ जी सूरत हाल ते तव्हां ॿुधायूं था, इहा साॻी सूरत हाल सॼी सिंध जी सूरत हाल आहे। नसीराबाद जी जेका सूरत हाल आहे, जेका तव्हां ताज़ो सूरत हाल ख़बर ॾिठी ऐं असां तव्हांखे ॿुधायोसीं, ऐं हिते जेका ख़बरुनि में ख़बर शाया थी आहे त हिक ई राति में 6 चोरियूं ऐं 6 दुकान जेके आहे उहे दुकाननि जा ताला भॼनि था, दुकान जी छतूं भॼनि थियूं, ऐं हिक ई ॾींहं में 6 दुकाननि मां चोरी थी वञे थी, इंतिज़ामिया खे का ख़बर कोन थी पवे। त इहा हिकिड़ी जेका सूरत हाल आहे उहा हिकिड़ी अचानक पैदा न थी आहे। हिन खां अॻु में हफ़्तो ॿ अॻु में बि अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं थींदियूं रहियूं, मुसलसिल थींदियूं रहियूं। हिकु ॿ राति जे वक़्फ़े, हिकु ॿ ॾींहं जे वक़्फ़े खां पोइ वरी अहिड़ियूं कार्रवायूं थींदियूं रहनि थियूं। घरनि जूं चोरियूं थियनि थियूं, घरनि मां सामान खयो थो वञे, घरनि मां पैसा खया था वञनि, उनखां पोइ दुकाननि जा ताला भञी उन्हनि दुकाननि मां सामान ऐं पैसा जेके आहिनि उहे खया था वञनि। पर उनजी मुस्बत जेका आहे उहा रिज़ल्ट जेका आहे उहा कोन थी मिले। इंतिज़ामिया हिन क़िस्म जी को बि ख़ातिर ख़वा को बि जेको आहे सो उनजो नतीजो जेको आहे उहो ज़ाहिर न कयो आहे। उनखां सवाइ न रुॻो इहो चोरियूं थियनि थियूं, पर उनखां सवाइ घरनि मां या जेको आहे दुकान में चोरियूं थियनि थियूं, पर उनखां सवाइ मोटरसाइकिल जेके आहिनि उहे तमामु वॾे जजे तादाद में हितां नसीराबाद शहर मां चोरियूं थियूं आहिनि। इहो सिलसिलो सॼी सिंध में ईअं हले पियो। नसीराबाद में कुझु वक़्तु अॻु में इन बदमनी जे ख़िलाफ़ु, चोरियुनि जे ख़िलाफ़ु ऐं जेका सूरत हाल पैदा थी आहे उनजे ख़िलाफ़ु जॾहिं सुजाग शहरी इताद ऐं शहरी इताद जो वफ़द इंतिज़ामिया सां मिलणु वियो, उनखां पोइ जेका तव्हां सूरत हाल ॾिठी उहा सॼी सोशल मीडिया ते ऐं उनखां सवाइ असांजी प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रिक मीडिया आहे, उन मीडिया ते उहा समूरी सूरत हाल साम्हूं अची वई त जेके शहरी हिकिड़े बदमनी जे ख़िलाफ़ु ऐं अमन बहाली जे लाइ जॾहिं इंतिज़ामिया सां मिलनि था, जेका लोकल इंतिज़ामिया उन्हनि सां मिलनि था ऐं उहो ताउन करण लाइ जेको आहे सो पाण ऑफर कनि था, त नतीजे में जेको आहे उन्हनि खे उन्हनि जी तस्दील कई वञे थी ऐं उन्हनि खे ज़ोरी धिकारी जेको आहे थाणे मां कढियो वञे थो। ऐं उनखां पोइ जॾहिं शहरी एहतजाज कनि था ऐं हू पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कनि था त तव्हां जेके आहे बदमनी आहे उनखे ख़तमु करे न सघिया आहियो। ऐं उनखां सवाइ तव्हां जेके शहरनि जा नुमाइंदा जेके आहिनि, हक़ीक़ी नुमाइंदा जेके सुजाग शहरी इताद या शहरी इताद जा जेके अॻुवान आहिनि, उहिदेदार आहिनि, उहे जॾहिं तव्हां वटि अचनि था त उन्हनि सां जेको तव्हांजो हिकिड़ो अंदाज़ आहे, हिकिड़ो ईअं खणी चइजे त हिकिड़ो हू ग़ुलाम हुजनि ऐं तव्हीं आका हुजो, ग़ुलामी ऐं आका वारो जेको हिकिड़ो तस्वर आहे, तव्हां उन सां शहरनि सां पेश अचो था। नतीजे में हू जॾहिं एहतजाज कनि था त उन्हनि शहरनि ते 6 ॼणनि ते केस दाख़िल थिए थो, FIR कटी थी वञे ऐं उहे हींअर ताईं उहो जेको आहे सो केस हले पियो। हीअ सूरत हाल आहे। इंतिज़ामिया अञा ताईं उहो जेको आहे केस ख़ारिज न कयो आहे ऐं जिन अहिड़े क़िस्म जूं जेके कार्रवायूं कयूं आहिनि उन्हनि खे का वॾी का सज़ा मिली हुजे उहा कोन थी आहे। SHO मुअतल थी वियो या गश्त इंचार्ज जेको पंहिंजो सिटी इंचार्ज जेको उहो मुअतल थी वियो, पर एॾी का वॾी कार्रवाई उनजे ख़िलाफ़ु न थी आहे। हीअ सूरत हाल जेका आहे उहा सूरत हाल सॼी सिंधी आहे। इन सूरत हाल जो ज़िम्मेवार केरु आहे? हीअ जेका असां तव्हांखे हेतिरनि शहरनि जी जेका सूरत हाल ॿुधाईसीं, उते जेका बदमनी आहे, उते जेका चोरी थी आहे, इन सॼी सूरत हाल जो ज़िम्मेवार आहे केरु? आख़िर इहा जेका सूरत हाल आहे, इहा सूरत हाल वञी किथे दंग कंदी, छा थींदो? हीउ हिकिड़ो वॾो सुवालु आहे। इहो सुवालु जेको आहे उहो कंहिंखां करे सघिजे थो? ज़ाहिर आहे जेके साहिब इक़्तिदार आहिनि, हिन वक़्तु जेका पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, जेका सिंध में उनजी हुकूमत आहे, ज़ाहिर आहे इहो सुवालु उन गवर्नमेंट खां करे सघे थो ऐं सिंध जो जेको पुलिस जो IG आहे उनखां करे सघे थो। उनखां पोइ जेके अमन अमान बहाल कराईंदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि खां इहो सुवालु करे सघे थो ऐं इन्हनि खां इहो सुवालु पुछी सघे थो, इन्हनि खां इहो जवाबु वठी सघे थो। आख़िर हीअ जेका सूरत हाल आहे उन सूरत हाल खे कीअं बुझो ईंदो ऐं इन सूरत हाल जे पोयां कंहिंजा हथ आहिनि? ऐं हीअ जेका सूरत हाल आहे, इन सूरत हाल में जेको माण्हुनि जो नुक़सानु थो थिए, हिकु त माण्हुनि खे ज़हनी अज़ियत पई मिले ऐं उनखां पोइ उहे जेके शहरी आहिनि या जेके ॻोठाणा आहिनि उहे हिकिड़ी वॾी पीड़ा मां गुज़रनि था, वॾी अज़ियत मां गुज़रनि था। उनखां पोइ जेका हू महिनत करे थोरी पूंजी गॾु कनि था या थोरो को सामान सड़ो आहे या थोरो को पैसो आहे, उहो जेको हुननि जी हक़ हलाल जी जेका रोज़ी आहे, कमाई आहे, उहो घर में रखनि था या पंहिंजी दुकान में रखनि था, त उहो उतां जेको आहे चोर अची वियो आहे, वॾी बहादुरी वॾी जेको आहे दीदा दिलेरी सां उहो अचनि था, उहो चोरी कयो हलिया था वञनि ऐं उनजे ख़िलाफ़ु का बि वॾी का कार्रवाई कोन थी थिए। ऐं कार्रवाई जेकॾहिं थिए बि थी त का ख़बर नथी पए त चोर कहिड़ा आहिनि, भाग्यनि खे को उहो सामान मिलियो या न मिलियो, चोरी मिली या न मिली, या जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई थी या नथी। हीअ जेका इंतिहाई हिकिड़ी सूरत हाल आहे, इन सूरत हाल में ख़ुदि जेका सिंध गवर्नमेंट आहे उनजे मथां हिकिड़ो सवालिया निशान आहे। उनखां पोइ जेका सिंध पुलिस आहे उनजे मथां हिकिड़ो सवालिया निशान आहे। उनखां पोइ जेके सिंध अंदरि या सॼे मुल्क अंदरि जेके अमन अमान बहाल कराईंदड़ जेके इदारा आहिनि, जंहिंजी ज़िम्मेवारी आहे त अमन अमान
ते कंट्रोल कनि, अमन अमल बहाल कनि, बदअमनी ते कंट्रोल कनि। उन्हनि लाइ बि हिकिड़ी सुवाल या निशानी आहे त हीउ जेको मुल्क आहे या हीअ जेका सूरत हाल आहे उहा कहिड़े तरफ़ पई वञे ऐं इन सूरत हाल खे ॿुझो छो नथो ॾिनो वञे। ऐं इहा जेका सूरत हाल आहे जेका हींअर शुरू थी चुकी आहे ऐं काफ़ी हद ते वधी आहे, पर जेकॾहिं इन जेको रेशो आहे या इन जेको टेम्परेचर आहे उहो जेकॾहिं वधंदो या इन जेको फ्लो आहे उहो वधंदो त उन में कहिड़ो वॾो नुक़सानु थींदो ऐं कंहिंजो नुक़सानु थींदो। ज़ाहिर आवाम जो नुक़सानु आहे, माण्हुनि जो नुक़सानु आहे। ऐं जेको आवाम जो नुक़सानु आहे, जेको माण्हुनि जो आम माण्हुनि जो जेको नुक़सानु आहे, इहो ख़ुदि हुकूमत जो नुक़सानु आहे, मुल्क जो नुक़सानु आहे। इन नुक़सान जो अज़ालो कीअं थींदो ऐं उहो अज़ालो केरु कंदो, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ऐं इन सुवाल जो जवाबु सिंध जो हर जेको शहरी आहे, उहो चाहे नंढे शहर में रहंदो हुजे, वॾे शहर में रहंदो हुजे, ॻोठ में रहंदो हुजे, किथे बि रहे थो, इहो सुवालु हर उन शहरी जो आहे जेको हिन मुल्क जी शहरियत रखे थो, जेको हिन मुल्क में रहे थो, जेको हिन सिंध परगिणे में रहे थो। उहो सुवाल थो करे त आख़िर उन्हनि माण्हुनि जो ॾोह कहिड़ो आहे, उन्हनि कहिड़ो कसूरु कयो आहे जो अहिड़ी जेका बदअमनी आहे उन बदअमनी ते कंट्रोल नथो कयो वञे ऐं जेके ॾोहारी आहिनि उनखे गिरफ़्तार नथो कयो वञे ऐं गिरफ़्तार करे उन्हनि खे जोगी सज़ा छो नथी ॾिनी वञे, उन्हनि ते ऐं हिन जेका बदअमनी आहे उन ते जेको आहे कंट्रोल छो नथो कयो वञे। ऐं जेकॾहिं बदअमनी ते कंट्रोल न थींदो ऐं बदअमनी ईअं ई जारी रहंदी त सूरत हाल इंतिहाई गंभीर थींदी। तंहिं करे हितां जी जेका गवर्नमेंट आहे, सिंध गवर्नमेंट आहे, उनखां पोइ जेके मुख़्तलिफ़ जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि उन्हनि खे ऐं वफ़ाक़ खे, उनखां पोइ पुलिस जेको IG आहे, उनखां पोइ सॼी सिंध जा जेके डिवीज़नूं आहिनि उन डिवीज़न अंदरि जेके DIG आहिनि, उन्हनि सभिनी खे इन ते गौर करणु खपे ऐं अमन अमन जी बहाली लाइ उन्हनि खे कंहिं न कंहिं क़िस्म जो क़दम करणु खपे त जीअं माण्हू मुतमिन थियनि ऐं माण्हू सम्झनि त हाणे अमन थी वियो आहे, हाणे हू सुकून सां ऐं पंहिंजे पुरसुकून माहौल में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि ऐं सुठे नमूने सां आराम ऐं सुकून ऐं निंड करे सघनि। न त जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई गंभीर आहे। इन सां गॾो गॾु अॼोको असांजो हीउ हाल अहवाल प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। वरी असीं ॿिए दफ़े तव्हां सां हिन साॻे सिलसिले में मुलाक़ात कंदासीं, तव्हांजे साम्हूं ईंदासीं। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।